Assalamu alaikum, this is Abdul. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. असां आज वधीक जेके असां मोस्ट फेमस अथर पोइट्री जे हिसाब सां उन जे बारे में असां ॿुधासीं पोयां असां 3-4 लेक्चर रिकॉर्ड करे चुका आहियूं। अॼु आहे मखदूम मोहम्मद ज़मान जंहिंखे असां तलबुल मौला सॾींदा आहियूं। त हिन जी जेका विलादत थी आहे 4 अक्टूबर 1919 में हला में ॼाओ ऐं वालिद जेको नालो हुयुसि गुलाम मोहम्मद आहे। पाण हज़रत नूह अलैहिस्सलाम जे सिलसिले जा 16 हुन जानशीन हुया ऐं क़ौमी असेंबली जो रुकन रहियो ऐं तलबुल मौला हॉस्टल हाला में आहे ऐं तलबुल मौला हाई स्कूल दादू में आहे। हिन जेका तमामु घणो काफ़ी खे संदसि मक़बूल कयो, हिन मोस्टली काफ़ी ते घणो कमु कयो। हिन में जेके मोस्ट इम्पॉर्टेंट जेके हिन जा किताब आहिनि बहार तालिम, रबायात तालिब, बेपेर अखियूं छपर में छड़ियूं, दीवान तालिबुल मौला, सदा वसी सिंधड़ी, इहे हिन जा मोस्ट फेमस किताब आहिनि। हिननि जी जेका वफ़ात थी आहे 11 जनवरी 1993 में वफ़ात कयो आहे। ॿियो असांजो इम्पॉर्टेंट शाइर आहे त उहो आहे शेख हयात साहिबु, जंहिं 1923 में शिकारपुर में ॼायो। शेख हयात जेको किथे ॼायो हो ऐं वालिद जो नालो ग़ुलाम हुसैन शेख आहे। शेख हयात सिंधी शाइरी जे मौज़ू फ़न ऐं फ़िक्र ऐं जिदत ते शाइरी सिंधी शाइरी में मौज़ू फ़न ऐं फ़िक्र में जिदत आंदी आहे ऐं शाइरी जा जेके हिन जा किताब आहिनि कपर थो कुन करे, वॼूं वसण आयूं, केजो ॿीजल ॿोलियूं, भूनर भरे आकाश। भूनर भरे आकाश इहो सवाल सिंध पब्लिक सर्विस कमीशन में आयो त भूनर भरे आकाश जेको आहे शेख हयात साहिब जो शाइरी जो मजमूओ आहे। जेके कहाणियुनि जा हिन जा किताब आहिनि पुनहल खां पोइ सफ़ेद वेशी, इहे शेख हयात जा कहाणियुनि जा किताब आहिनि। ॿियो असांजो इम्पॉर्टेंट ऑथर आहे तनवीर अब्बासी साहिबु, जंहिंजी विलादत 1934 में ज़िले खैरपुर जे शहर सोबेदेरे में थी। तनवीर अब्बासी जो असुलु नालो जेको आहे नूर नबी गुल हसन अब्बासी, मोस्ट इम्पॉर्टेंट MCQ आहे त तनवीर अब्बासी जो असुलु नालो नूर नबी हुयो। तनवीर अब्बासी ख़ानगी क्लिनिक हलाईंदो हुयो ऐं शाह लतीफ़ जी शाइरी में संदसि लतीफ़े साईं ते लिखियलु तहक़ीक़ किताब आहे। रगियूं थियूं रबाब ही धरती, शाइरी जा हिन जा किताब, शाइरी जा जेके किताब आहिनि रगियूं थियूं रबाब हीअ धरती, हिन जा शाइरी जा किताब आहिनि। हिन जेका आहे वफ़ात कई 25 नवंबर 1999 में थी। ॿियो असांजो शाइर आहे इमदाद हुसैनी। इमदाद हुसैनी रखण ज़िले हैदराबाद हाणोके ज़िले टंडो मोहम्मद ख़ान 10 मार्च 1940 ते ॼाओ। असुलु नालो इमदाद हुसैनी जो सईद इमदाद अली शाह आहे। वालिद जो नालो सईद फज़ल मोहम्मद शाह आहे। तालीम मैट्रिक नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद मां कई, इंटर सच्चा सरमस्त कॉलेज मां कई, MBA ऐं BA जेको आहे सिंध यूनिवर्सिटी मां कई। नौकिरी जेका हुई हिन जी सिंधी अदबी बोर्ड सिंधलाजी में ऐं सिंध टेक्स्ट बुक में हिन नौकिरी कई ऐं हिन जा कुझु बुक्स आहिनि। कहाणियुनि जा जेको बुक आहे सांवल जे नाले लिखियलु अथसि। मिर्ज़ा कलीज बेग जा नाविल ज़ीनत ऐं दोदो चनेसर उर्दू में हिन तर्जुमा कया आहिनि। फैज़ अहमद फैज़ जो कलाम तुंहिंजी सागर मीणनि में नाले सां तर्जुमो कयो अथसि। शाइरी जा जेके हिन जा मजमूआ आहिनि उहो आहे हवा जे साम्हूं, करणी जहिड़ो पल हुअ धूब करनि, इहे हिन जा जेके आहिनि शाइरी जा मजमूआ आहिनि। ॿियो असांजो आहे ऑथर शमशुर हैदरी, जेको इम्पॉर्टेंट असांजो लास्ट ऑथर आहे। शमशुर हैदरी जेको आहे वालिद इमाम ॾिनो ख़वाजा, ॻोठु कंढण ज़िले बदीन में 15 सितंबर 1932 में ॼाओ। हिन सिंधी नाविल ज़ीनत खे ड्रामाई रूप ॾिनो। शमशुर हैदरी जे शाइरीअ जो मजमूओ लाट जे नाले सां शाया थियलु आहे ऐं हिन जेका वफ़ात कई शमशुर हैदरी साहिबु 10 अगस्त 2012 में थी। ॿिया असांजा कुझु फेमस जेके ऑथर आहिनि उन जा नाविल ड्रामा जेके लिखियलु आहिनि उन जे बारे में असां कुझु डिस्कस कंदासीं। त ऊंदाही धरती रोशन हथ जेको आहे आगा सलीम साहिब जो लिखियलु आहे। ऊंदाही धरती रोशन हथ जेको इहो नाविल आहे जेको आगा सलीम साहिब जो लिखियलु आहे। चंड ऐं मानी जेको आहे ड्रामो आहे जेको अली बाबा लिखियो आहे। मुंहिंजी आतम कहाणी जेका आहे डॉक्टर उमर बिन दाऊद पोटरी जी साहिब जी आहे। सिंगापुर में 7 ॾींहं अल्ताफ़ शेख साहब जो जेको आहे सफ़रनामो आहे, छाकाणि अल्ताफ़ शेख तमामु सफ़रनामनि ते कमु कयो आहे।
अदू मोचीअ जो राग सिखणु अली अहमद बिरोही साहिब जो लिखियलु आहे, जेको ॼाम ॼामोट ॼामना मां वरितलु आहे। चांडोकी ऐं मान जेको आहे शेख हयात साहिब जो लिखियलु आहे, जेको जी काक कोकोरिया कापड़े मां वरितलु आहे। इहे हुया असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट जेके शाइरी जा जेके पोइट हुया, जेके मुख़्तलिफ़ असां पढ़ियासीं। वधीक असां